असल जुल्म किया गया वो जनरल बाजवा ने किया। एनआरओ 2 दिया इनको इनके करप्शन के केसेस मौका, पहले इनको ऊपर बैठाया, पहले इनको एक साजिश के तहत जिसमें बरेलवी भी हाथ शामिल था, इनको ऊपर बैठाया। एक एक के करप्शन अब केस खत्म हो रहे हैं, सारे एनआरओ की गंगा के अंदर धुल के सब पाक हो रहे हैं। सागदार भी पाक हो गया। वो जो भागा हुआ था मकसूद चपरासी केस में 16 अरब रुपए की जो इनके ऊपर करप्शन थी, एफआईए ने जो पकड़ा था, वो सलमान शहबाज, वो भी वापस आ गया, वो भी लेक्चर दे रहा है हमें। शहबाज शरीफ वो भी उसका भी सारे केसेस खत्म हो गए, नैब के अंदर भी और उधर। नवाज शरीफ पर तोल रहा है वापस आने के लिए और कह रहा है वो भी नेल्सन मंडेला बना हुआ कि मेरे से बहुत बड़ा जुल्म हुआ। जरदारी के भी केसेस खत्म हो रहे हैं। बाजवा जे एनआरओ 2 जी गंगा में समूरा करप्ट धोपजी पाक थी रहा है। मकसूद चपरासी केस में भजी वियल सुलेमान शहबाज भी वापस अची असांखे लेक्चर पियो ॾिए। नवाज शरीफ भी वापसी लाइ पर हणी रहियो आहे। सरदारी जा करप्शन केस भी खत्म थी विया। पीटीआई चेयरमैन इमरान खान जा हिकु भेरो ॿीहर संगीन इल्ज़ाम। वीडियो लिंक ज़रिए मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे शागिर्दनि खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा चोरनि खे इनारो ॾेई मुल्क ते ज़ुल्म कयो। हिकु साज़िश तहत पीटीआई जी हुकूमत किराई वई ऐं चोरनि जे टोले खे आंदो वियो। मुल्क जी मुआशी सूरताल ख़तरनाक आहे। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराए मुल्क में सियासी इस्तेहकाम आंदो वञे। ये खत मैं स्पीकर साहब को भेज रहा हूं कि हमें वो वक्त दें, हमें वो बुलाएं ताकि हम इज्तिमाई तौर पर उनके सामने पेश हो सकें और अपने इस्तीफों का अयादा कर सकें। हम समझते हैं कि हमें तारीख दे दें, पहले बुलाएं तो सही ना। वो हमें बुलाएं, जब हमें बुला लेंगे हम इज्तिमाई तौर पर चले जाएंगे और अगर वो अपनी तसल्ली करना चाहते हैं और फर्दन हमसे अलहदा बात करना चाहते हैं, बुलाना चाहते हैं, तो हमें उसमें भी कोई इतराज नहीं। पहले कह चुका हूं हुकूमत मज़ाकरात में संजीदा नहीं है। डॉक्टर आरिफ अलवी साहब ने नेक नियति से ब्रिज बिल्डिंग की कोशिश की, लेकिन उन्हें भी मेरी राय में उनने रवैया देखा, मायूसी हुई। 17 तारीख को इमरान खान ने ऐलान करना है। अब कल मैं देख रहा था 23 तारीख चल रही थी, 17 भी हो सकती है, 23 भी हो सकती है और ये इमरान खान फैसला कर लेंगे कि कब जो है वो असम्बलियां तहलील होनी है। तहरीक इंसाफ क़ौमी असेंबली इस्तां ॾिनल इस्तीफ़ाउनि जी तस्दीक़ लाइ स्पीकर खे ख़त लिखी छॾियो। शाह महमूद कुरैशी चयो आहे त 123 मेंबरनि इस्तीफ़ाऊं ॾिनियूं। स्पीकर हुकूमत जे चवण ते गैर आइनी कम कंदे 11 मेंबर्स जूं सिलेक्टेड इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं। स्पीकर वक़्त ॾेई इज्तिमाई ऐं इनफरादी तौर ते पेश थींदासीं। सदर आरिफ अलवी हुकूमत सां ॻाल्हाइण जी कोशिश कई पर उहो बि हुकूमत में जे रवैये मां मायूस थी वियो। फवाद चौधरी जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट सां ग़लति बयानी कई वई त पीटीआई वारा पघारूं वठनि पिया। अप्रैल खां वठी हींअर ताईं पीटीआई जे कंहिं बि मेंबर पघार नाहे वरिती। 17 या 23 डिसंबर ते असेंबलियूं टोड़े सघजनि थियूं। फ़ैसिलो इमरान खान कंदो। पंजाब जो गवर्नर अब्दुल्ला शाह जी शादीअ में दीवानो नाहे, जंहिं मैट्रिक जो क्लास नाहे पढ़ियो, उनखे आइन जी कहिड़ी ख़बर हूंदी। वॾे वज़ीर असेंबली टोड़ण लाइ समरी मोकिली त 48 कलाकनि अंदरि फ़ैसिले ते पाबंद हूंदो। परवेज़ इलाही खे एतमाद जी वोट लाइ चयो वियो त ॿी ॾींहं ते इजलास घुराईंदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वक़्त खां अॻु चूंडूं थियूं तॾहिं बि इमरान खान खटे न सघंदो। पीटीआई नंढी चूंड में पंहिंजूं सीटूं हासिल कयूं त उनखे मक़बूलियत करार ॾिनो वियो। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो कंहिं वज़ीर आज़म खे आइनी तरीक़े सां हटायो वियो। अमरीका में परॾेही खाबू इदारे खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो चयो त पाकिस्तान ख़राब मुआशी सूरताल खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाकिस्तान ऐं अमरीका जा दोस्ताना लाॻापा आहिनि। ॿई मुल्क लाॻापनि खे बहितर नमूने अॻिते वधाए रहिया आहिनि। पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ फौजदारी केस दाख़िल करण बाबति इलेक्शन कमीशन जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मंसूर। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत इमरान खान खे 9 जनवरी ते ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत इमरान खान खिलाफ फौजदारी केस दाख़िल करण वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। असेंबली तोड़ने के लिए
चीफ मिनिस्टर को पावर जरूर होता है, लेकिन उसके पीछे कुछ सोच होनी चाहिए। किसी को खुश करने के लिए असेंबली नहीं टूटती है। अगर कोई चीफ मिनिस्टर असेंबली तोड़ने की बात करता है तो उसका मतलब यह है कि वो या तो समझता है कि उससे हुकूमत का नज़्म नस्क नहीं चल रहा, इसलिए मुझे तोड़नी पड़ रही है, मैं संभाल नहीं सकता, या वो समझता है कि मुझे अब अक्सरियत नहीं और किसी और को अक्सरियत नहीं है, इसलिए मैं असेंबली तोड़ना चाहता हूं। अपनी नाकामी का इतराफ करके ही वो ये काम करता है। आइन में गुंजाइश जरूर है, लेकिन उसका मतलब ये नहीं है कि चीफ मिनिस्टर एक दिन उठे नींद से और उसे ख्याल आए कि आज मैंने दफ्तर नहीं जाना तो मैं असेंबली तोड़ देता हूं। इमरान खान के कहने पे असेंबलियां टूटेंगी नहीं, लेकिन मैं फिर भी, मैंने पहले भी कहा है, दोबारा कहता हूं, असेंबलियां नहीं तोड़े तो अच्छा है। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त जेको सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कंदो उनखे सिंध में रहण न ॾींदासीं। मुल्क में मुआशी बहरान अॻूणी हुकूमत जी नाअहली नतीजो आहे। इमरान खान चवण ते असेंबलियूं न टुटंदियूं। वॾे वज़ीर ॻोठ दाऊद फुलपोट में सेवन हादसे जे पोतनि जे वारसनि सां ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सेवन रोड ते कट वटां मतबादिल रस्तो ॾिनो वियो, पर निशान ऐं लाइट न हुजण सबबि हादसो पेश आयो। हादसे जे पोतनि जे वारसनि खे 10 लख रुपया ॾींदासीं। मुराद अली शाह खैरपुर, केरनशाह ऐं कंबर जे बोर्ड सटियल इलाइक़नि जो दौरो बि कयो। मुतासिरनि पारां वॾे वज़ीर खे रोके इलाइक़े में पाणी निकाल न थियण जूं शिकायतूं। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब इमरान खान खे ज़हनी मरीज़ करार ॾेई छॾियो। मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान रुॻो घड़ियूं न पर अरबें रुपयनि जा तोहफ़ा चोरी कया आहिनि। ॿियनि खां 40 सालनि जो हिसाब घुरंदड़ पाण 6 सालनि जो हिसाब ॾिए नौजवान ज़हनी मरीज़ शख़्स खां बचनि। कल भी कहा मैं मुल्क का वजीर आज़म था, मैं अपने मर्द के एफआईआर नहीं कटवा सकता था। तो डूब मरने का मुकाम है तुम्हारे लिए इमरान खान, डूब मरो, आज के आज तुम डूब मरो, इस्तीफा दो। तुम आज पंजाब में तुम्हारी अपनी हुकूमत है, तुम्हारा अपना वजीर आला बैठा हुआ है, तुमने वजीर आला लगाया जिसको तुम कहते थे पंजाब का डाकू नंबर 1 है। अगर वो तुम्हारे कहने पे एफआईआर नहीं काटा तो तुम्हारे डूब मरने का मुकाम है। और कहते हो कि मेरी घड़ी मेरी मर्जी, वो तुम्हारी घड़ी कहां से आ गई यार? वो इमरान खान को थोड़ी मिली थी, वो वजीर आज़म पाकिस्तान को मिली, जिसमें खाना काबा की तस्वीर लगी हुई थी। कोई गैरतमंद मुसलमान जो खाना काबा से मोहब्बत करता हो, जिसको पता हो कि दुनिया में एक ही घड़ी है खाना काबा की तस्वीर वाली, कोई गैरतमंद मुसलमान को, अल्लाह रसूल को मानने वाला, ये चीज बेच सकता है? इमरान खान पाण ते हमले जी एफआईआर दाख़िल नथो कराए सघे त खेसि ॿुॾी मरण घुर्जे। परवेज़ लाई खे ख़बर आहे त ही शख़्स कूड़ो आहे, उन करे संदसि चवण ते एफआईआर दाख़िल न कई। सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमन जी पीटीआई चेयरमैन इमरान खान ते तनक़ीद। संदसि चवण आहे त इमरान खान जी ख़्वाहिश आहे त मुल्क मुआशी तौर ते डिफॉल्ट करे वञे। जंहिंजा जादू फिनन ज़रिए नाणे वारा वज़ीर तब्दील कया, उनखे हाणे मईशत जो फिक्र पियो थिए। बलोचिस्तान जे इलाइक़े चमन भरिसां पाक अफ़गान बॉर्डर ते हिकु भेरो ॿीहर अफ़गानिस्तान मां गोलाबारी, हिकु शहरी शहीद 15 ज़ख़्मी थी पिया। हिकु गोलो FC किले ते बि किरियो। गोलाबारी में ज़ख़्मी थियल 4 शहरी गणती जोगी हालत में कोयटा मुंतकिल। फायरिंग सबबि बॉर्डर कस्टम हाउस भी खाली करायो वियो। इलाइक़े में शिकतान बरक़रार। अमरीकी सेंट्रल कमांड जे कमांडर जो GHQ दौरो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापा ऐं अफ़गानिस्तानी सूरतहाल ते ॻाल्हियूं। ISPR मूजिबि अमरीकी फ़ौजी कमांडर GHQ में शहीदनि जी यादगार ते हासिरी भरी। सिंध हाई कोर्ट PTI सेनेटर आज़म सवाती ख़िलाफ़ सिंध में दाख़िल समूरा केस ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। वधीक केस भी दाख़िल न करण जी हिदायत। PTI सेनेटर आज़म सवाती खे सखर मां इस्लामाबाद मुंतकिल कयो वियो। इस्लामाबाद जी अदालत आज़म सवाती खे रिमांड ते जेल मोकिले छॾियो।
कश्मीर कंदकोट जिले में धाड़ेल राज गसपुर के कचे में वधिक 5 ॼणा अगवा। जिले में अगवा थियण जो अंग वधी 15 थी वियो। लाड़काने वासी ज़ाहिद सिकंदर उमरानी भूरल अब्बासी असगर गांचू ऐं सैयद असगर शाह जी अगवा तस्दीक। संदन गाड़ी गुज़िरियल ॾींहं जे कचे में लावारिस हालत में अथाई। इलाइक़े में चोबो आहिनि त लाड़काने वासी 5 ई ॼणा तितरनि जा शौक़ीन हुआ। धाड़ेलनि खेसि धोखे सां घुराए अगवा कयो आहे। कश्मीर कंदकोट पुलिस ज़िले अंदरि अमन अमान क़ाइम करण में मुकमल तौर नाकाम। कराची यूनिवर्सिटी रोड ते फुरदोरा मज़ाहमत ते शागिर्द क़तल। हथियारबंदन मज़ाहमत ते NED यूनिवर्सिटी जे शागिर्द बिलाल खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त शागिर्द दोस्तनि सां गॾु होटल ते वेठो जवाबदार खाइण से फुर जी कोशिश कई। मज़ाहमत ते खेसि क़तल कयो वियो। वाक़े वारनि तां अफ़गान झंडो ऐं अफ़गानी झंडे वारी टोपी हथ कई वई, जंहिंमां लॻे थो त जवाबदार अफ़गानी हुआ। शक जे बुनियाद ते हिकु अफ़गानी शहरीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हैदराबाद में FIA स्कूल ऑफिस से छापो हणी डिप्टी डायरेक्टर गिरफ़्तार करे वरितो। FIA जो चवणु आहे त डिप्टी डायरेक्टर इमरान शेख खे करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो आहे। अंग्रेज जे दौर खां वठी असांजा ॻोठ जेका चढ़ाई ॻोठ ते थी आहे 2 ॾींहं पहिरीं थी गिरफ़्तारियूं थियूं आहिनि। इहो सॼो अमल जेको आहे सो असां ॻोठाणनि खे धरती धणियुनि खे हिसाइण जे लाइ करे ऐं असांखे पंहिंजे कानूनी हक़नि खां महरूम करणु, ॻोठनि खां महरूम करणु। जे इहे कार्रवायूं न रोकी वेयूं त असां पंहिंजे एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। हिकु सिर्फ़ु 120 गज़ जो प्लाट आहे ऐं उन ते 2500 घर जेको आहे सो उन्हनि खे ढाइण जो ऑर्डर आयो आहे। आलिया अदलिया खे गुज़ारिश कंदासीं त असांखे ॿुधो वञे। मलेर जे क़दीमी ॻोठ आरे पहर ऐं यूसुफ आरफानी ॻोठ ते इंतजामिया जी 100 खां वधीक दुकान ऐं गोदाम ड्राहे पट करे छॾिया। MDA ऐं रेवेन्यू अमलदार सां गॾु पुलिस जी वॾनि अटालनि ॻोठ ते चढ़ाई करे अडावतूं ड्राहे छॾियूं। पुलिस ऐं इंतजामिया ख़िलाफ़ ॻोठाणनि जो धरणो। पुलिस लठबाज़ी बाद केतिराई ॻोठाणा गिरफ़्तार करे वरिता। कराची में इस्लामिया कॉलेज जी इमारत खे ख़ानगी पार्टी हवाले करण ख़िलाफ़ शागिर्दनि जो मुज़ाहिरो। शागिर्दनि जो चवणु हो त तारीख़ी तालीमी इदारे खे बिना मतबादल फराहम करण जी ख़ानगी पार्टी हवाले नथो करे सघिजे। शागिर्दनि जे एहतजाज खां पोइ पुलिस ऐं रेंजर्स बि कॉलेज ॿाहिरां पहुची वई। थोड़ी ॻाल्हि ते शागिर्दनि खे ऐं उस्तादनि खे निशानो थो बणायो वञे। असां इन ख़िलाफ़ इन एहतजाज से मजबूर थिया आहियूं त उन्हनि खे असां इहो पैगाम ॾियण था चाहियूं त तव्हांजी जेका इहा दहशतगर्दी आहे या फिर फोर ख़तम थी वञे। साईं अतारा खे राजदी उस्ताद जमील मेमन ऐं उस्ताद अब्दुल खालिक मंगरे जे मथां मोतमार हमिलो कयो आहे। असां इंसाफ़ कयो वञे, असांजे इन वाक़े ख़िलाफ़ FIR कटी वञे। जागीरानी बिरादरी जा कुझु शरपत सुबुह सां स्कूल में आया हुआ। कल्ह ॿारनि में नंढड़ो हिकिड़ो झेड़ो थियो। पोइ उन जे लाइ बि असां उन्हनि खे चयोसीं त असां धुरियुनि खे घुराए इंक्वायरी करायूं था, पर हुननि खे उहा पंहिंजी गुंडागर्दी करणी हुई। असां खां 1.5 कलाक उन्हनि खां मोहलत वरितीसीं। 1.5 कलाक में गुज़रण खां अॻु में ई हुननि स्कूल ते हला कई। घटि में घटि 25-30 माण्हू हुया। हे त क्रिकेटर उते हुया, उन्हनि असांजी जान छॾाई, न त 2 छोकिरनि खे उहो खणी विया हुआ। हो अगवा जे मूड में अगवा करे हुनखे क़तल कयो वञे। पीर जो ॻोठ जे बॉइज़ हाई स्कूल ते जागीरानी बिरादरी जे कुझु माण्हुनि जो मुबैना हमिलो। उस्तादनि ऐं शागिर्दनि ते तशदुद। हमले ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज। मुज़ाहिरीन चवणु हो त जागीरानी बिरादरी जे माण्हुनि ॿारनि जी ॻाल्हि तां स्कूल ते हमिलो करे उस्तादनि ऐं शागिर्दनि खे तशदुद जो निशानो बणायो। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मटियारी वेझो कचे वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो क़तल। गोलियूं लॻण सबबि ट्रैक्टर ड्राइवर कमाल बबर मारिजी वियो।
मराकश जो फीफा वर्ल्ड कप जे फाइनल में पहुंचण वारो ख्वाब साबियाना थियो। दिफाई चैंपियन फ्रांस मराकश के सेमीफाइनल में बुढ़िया जी भेट ते 2 गोलनि तां शिकस्त ॾेई इवेंट में फाइनल में पहुची वई। फ्रांस जे थोर्नोड्स ऐं कोलोमोनू आनी हिकु गोल करे टीम के कामयाबी ॾियारी। फ्रांस जो 18 दिसंबर ते फाइनल मुक़ाबलो अर्जेंटीना सां थींदो। ऐं पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में टेस्ट सीरीज जी आख़िरी मैच सुभाणे खां कराची में खेॾी वेंदी। ॿिन्ही टीमुनि जी मैच खां अॻु नेशनल स्टेडियम में प्रैक्टिस